नाज़िन खैरपुर नाथन शाह में वफ़ा नाथन शाही के नाले से मंजूर थियल पब्लिक लाइब्रेरी जो कम गुज़िरियल 7 सालन खां मुकम्मल न थियण करे शागिर्दनि उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के माण्हुनि गणती जो इज़हार कंदे फौरी तौर लाइब्रेरी जो कम मुकम्मल करण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले से ॾिसूं था खैरपुर नाथन शाह मां ज़ुल्फ़िकार अली जतोई जी रिपोर्ट। जी मां मौजूद आया वफ़ा नाथन शाही लाइब्रेरी वटि। ही कम लाइब्रेरी जो 2013 खां वठी रुकियल है, जो अॼु ॾींहं ताईं मुकम्मल न थी सघियो आहे। हितां जा शागिर्द तमामु घणी तकलीफ़ ऐं ॾुखियाइयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त हुननि पंहिंजा मुख़्तलिफ़ मौक़ियनि ते एहतजाज भी नोट कराया आहिनि ऐं हुननि जी उहा स्ट्रगल अॼु भी जारी आहे। हितां जे वालदेन शागिर्दनि जे वालदेन जे तरफ़ां भी इहे गुज़ारिशूं कयूं वयूं आहिनि वस वारनि खे त महिरबानी करे हिन तालीम जे सिलसिले खे जारी रखण जे लाइ लाइब्रेरी जो कमु फिलफोर मुकम्मल कयो वञे त जीअं शागिर्द पंहिंजी तालीम जारी रखे सघनि। मेहरान टीवी वारनि जी वॾी महिरबानी जो लाइब्रेरी जे इशू के मुसलसिल जेको आहे वफ़ा नाथन शाही जे इशू के मुसलसिल खयूं वेठा आहिनि ऐं 2013 खां जेको आहे वफ़ा नाथन शाही जो इफ़्तिताह कयो, लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो हो, पर जेको हिमल ताईं 7 साल गुज़री विया आहिनि पर इन लाइब्रेरी जो कमु मुकम्मल न थी सघियो। ऐं जॾहिं त शागिर्द मुख़्तलिफ़ सेमिनार ऐं प्रोग्राम्स कंदा रहिया आहिनि ऐं एहतजाज भी कंदा रहिया आहिनि, पर हुकूमत हिमल ताईं अलाए छो उन जो तहरुक कोन थी वठे। शागिर्द तमामु घणो परेशान आहिनि छो त हिन शहर में शागिर्दनि लाइ पढ़ण लाइ का सुठी जॻह कोन्हे। स्कूल खां जंहिं महिल वापसि अचनि था त हुननि लाइ ट्यूशन खां अलावा हिकिड़ो लाइब्रेरी जिते सुठा सुठा किताब भी हूंदा आहिनि, जेको मयारी किताब भी हूंदा आहिनि, उहे मुहैया थियल हूंदा आहिनि। नाथन शाह में 2013 में वफ़ा नाथन शाही नाले लाइब्रेरी जो हिते इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताह उन वक़्त जी सूबाई वज़ीर ससी पली जो जेको आहे हिते इफ़्तिताह जो पथर रखियो। 2013 खां हिन महिल ताईं लाइब्रेरी जो कमु जिथे हुयो उते ई आहे। छा सबबु आहे जो जिन सबब जे करे लाइब्रेरी जो कमु अॻिते न वधी सघियो आहे। हितां जे शागिर्दनि उस्तादनि अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि वक़्तनि ब वक़्तनि हिते एहतजाजी रैलियूं सेमिनार कराया, पर उन बावजूद बि हिते लाइब्रेरी जो कमु जेको आहे उहो ॿीहर तामीरात जेको अमल शुरू न थियो आहे। 2013 में ससी पली जो साहिबा कल्चरल मिनिस्ट्री जे वफ़ा नाथन शाही पब्लिक लाइब्रेरी जो ऐलान कयो ऐं उन फाउंडेशन स्टोन रखियो हुयो 2013 में। तव्हां ॾिसी सघो था त 2013 खां जेको कमु स्टार्ट थियो उहो कमु उते ई उते रहिजी वियो। ख़बर नाहे कंहिं सबबनि जे करे इन कम खे अॻिते वधाए न सघिया। हिमल ताईं जेको आहे हिन जो कमु जेको आहे रुकियल आहे, लिहाज़ा हितां जा शागिर्द ऐं जेके हितां जा शहरी आहिनि ऐं असांजो बिलफोर जेको आहे नोटिस वठे वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो आसिफ ज़रदारी साहब ऐं हिन जो लाइब्रेरी जो कमु वफ़ा नाथन शाह लाइब्रेरी जो कमु जल्द सां जल्द जेको आहे मुकम्मल करायो वञे। 2013 में शहीदनि जे शहर खैरपुर नाथन शाह में सिंध जे तमामु वॾे शाह वफ़ा नाथन शाह जे नाले सां लाइब्रेरी इफ़्तिताह कयो वियो ऐं इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिन लाइब्रेरी जो कमु मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिंजे करे शागिर्दनि तमामु घणी बेचैनी आहे ऐं शागिर्दनि वक़्तनि ब वक़्तनि हिन लाइब्रेरी जे खोलण लाइ माना एहतजाज कया, सेमिनार कराया, पर इन जो को बि खड़ते न निकितो आहे। कैमरामैन शाहनवाज़ चांडियो सां गॾु ज़ुल्फ़िकार अली जतोई, मेहरान टीवी, खैरपुर नाथन शाह।